अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पर इंसाइक्लोपीडिया छा हाल आहे ख़ुशि आहियो त बि असी आहे। हाणे पाण लाइन डायग्राम ते कुछ एग्जांपल कंदासीं। ही भी सफ़ा सवलो आहे। हुन वांगुरु इहो थोरो फ़र्क़ु आहे, सिर्फ़ु इनमें लाइन जेकी आहे उहा ड्रा कई पई वञे, बाक़ी ग्राफ जेको शुरू में सेटअप जेको हूंदो आहे उहो साॻियो ई हूंदो आहे। इनमें छा आहे, पहिरीं मिसाल में त हिकु ट्रैक्टर पाण वठूं था हिकु वीक लाइ, ठीकु आहे। हू केतिरा एकड़ जेको आहे हर ॾींहं में हर काए थो, हुन तो ही ग्राफ आहे। हर ॾींहं जी अलॻि अलॻि मतिलबु उनजी परफॉर्मेंस आहे, हुन ते ई पाण ग्राफ ड्रा कयो, ठीकु आहे। हॉरिजेंटली जेका आहिनि हू डेज़ आहिनि ऐं वर्टिकली जेका आहिनि हू एकड़्स आहिनि, घणा एकड़ हू मतिलबु हिकु ॾींहं में करे पियो, सही आहे, सफ़ा सवलो। इनमें पहिरियों जेको आहे सुवाल उनमें छा थो चए त ऑन विच डे द ट्रैक्टर प्लॉट द मैक्सिमम नंबर ऑफ एकड़, कहिड़े ॾींहं ते ट्रैक्टर जेका आहिनि वधि में वधि एकड़ में हर कायो आहे, वधि में वधि एकड़्स में हर कायो आहे। उहो ॾिसो जंहिंजो ग्राफ सभिनी खां मथे हूंदो हू पाण कंदासीं। हाणे इनमें ॾिसो, इनमें थर्सडे वारे ॾींहुं सभिनी खां वधीक ट्रैक्टर जेका आहिनि उहे एकड़ कया आहिनि। हू कया आहिनि, घणा एकड़ आहिनि, हू 15 एकड़ आहिनि, मतिलबु 15 एकड़ वधि में वधि जेकी हिकु ॾींहं में ट्रैक्टर जी परफॉर्मेंस, ठीकु आहे। ॿियो सुवाल ॾिसूं था त हाउ मेनी एकड़ ऑफ लैंड वर प्लॉट ऑन दी वेनसडे, वेनसडे ते घणे एकड़ जेका आहिनि हू मतिलबु उन हर कया आहिनि, घणनि एकड़नि में ट्रैक्टर, वेनसडे ते ॻोल्हासीं पाण। वेनसडे ते 10 मतिलबु 10 एकड़ जेका आहिनि हू कया आहिनि ट्रैक्टर वेनसडे वारे ॾींहं ते। टियों ॾिसूं था फॉर हाउ मेनी डेज़ द लैंड वाज प्लॉट, त घणनि ॾींहंनि लाइ जेकी लैंड आहे उनमें कया विया आहिनि, हू ॾींहं काउंट करे वठो, ॾींहं आहिनि 7, ठीकु थी वियो। हाणे पाण ॾिसंदासीं वाट वाज दी प्रोग्रेस ऑन ट्यूसडे, ट्यूसडे ते कहिड़ी प्रोग्रेस हुई, घणा एकड़ कया आहिनि हू पाण ॾिसंदासीं ट्यूसडे ते। ट्यूसडे ते 10 एकड़, 10 एकड़ हर कया विया आहिनि। ॿियो सुवाल आहे हुन में छा थो चए त ऑन विच डे दी परफॉर्मेंस वाज मिनिमम, परफॉर्मेंस घटि में घटि कहिड़े ॾींहंनि ते हुई या कहिड़े ॾींहं ते हुई, हू ॾिसूं। घटि में घटि जेको हेठि मतिलबु हेठि ग्राफ आहे हू कंहिंजो आहे, हू मंडे वारे ॾींहुं हेठि मां हेठि आहे, मंडे वारे ॾींहुं हेठि मां हेठि ग्राफ आहे। ऐं ॿियो वरी फ्राइडे वारे ॾींहुं, मंडे ऐं फ्राइडे ते हुन घटि में घटि हर कायो आहे, हू घणा 5 एकड़ हुन हर कयो। हाणे पाण 6 सुवाल ॾिसंदासीं। इनमें छा थो चए त हिन पूरे हफ़्ते में घणा एकड़ हर कया आहिनि ट्रैक्टर, ठीकु आहे। हू पाण जोड़ कंदासीं सभिनी खे। ॾिसो 4 अहिड़ा ॾींहं आहिनि जंहिंमें 10 एकड़ आहिनि, 40 थी विया, ऐं 2 ॾींहं आहिनि जंहिंमें 5 एकड़ आहिनि, 40 ऐं 10 घणा थी विया 50, ऐं हिकु अहिड़ो ॾींहुं आहे जंहिंमें 15 एकड़ आहिनि, मतिलबु 65 एकड़ टोटल हर कया विया आहिनि। 7 सुवाल में पुछे थो त थर्सडे फ्राइडे ऐं सैटरडे ते छा छा परफॉर्मेंस रही आहे, घणा एकड़ हर कया विया आहिनि। थर्सडे ते 15 एकड़ आहिनि, ठीकु आहे, फ्राइडे ते 5 एकड़ आहिनि ऐं सैटरडे ते 10 एकड़ आहिनि, ठीकु थी वियो। हाणे आख़िरी सुवाल आहे, इनमें छा थो पुछे त कहिड़नि ॾींहंनि ते आउटकम सेम रही, मंडे ते ऐं फ्राइडे ते 5 एकड़ ही सेम आहे। ऐं ॿी बि आहे त ट्यूसडे वेनसडे ते 10 एकड़ ऐं वरी 10 एकड़ सैटरडे ऐं संडे ते बि 10 एकड़, मतिलबु हीअ परफॉर्मेंस हिननि जी सेम रही। 4 अहिड़ा ॾींहं जंहिं ते 10 एकड़ आहे ऐं 2 अहिड़ा ॾींहं आहिनि जंहिं ते 5 एकड़ आहे। उमेदु आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। ऐं तव्हां एक्सरसाइज़ मां या ॿिया जेका बि रिव्यू में एक्सरसाइज़ आहिनि हुन मां कयो प्रॉब्लम, कोई मसइलो हुजे उहो मूंखां पुछी सघो था। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।